ज़ाइक़तुल मौत व इन्नमा तुवफ़्फ़ौना उजूरकुम यौमल क़ियामह फ़मन ज़ुहज़िह अनिन नारि व उद्खिलल जन्नत फ़क़द फ़ाज़। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो, हर साह वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। तव्हांखे तव्हांजे अमलनि जो बदिलो क़यामत जे ॾींहुं पूरो पूरो ॾिनो वेंदो। पोइ जंहिंखे बि जहन्नम खां बचाए जन्नत में दाख़िल कयो वियो उहो कामयाब थी वियो। इन्हनि लफ़्ज़नि मुबारकनि मां असांखे मालूम इहो थी वञे थो त कामयाबीअ जो मेयार जहन्नम खां बची जन्नत में दाख़िल थियणु आहे। असां पंहिंजा पंहिंजा मेयार दुनिया जा मुक़ररु करे रखिया आहिनि कामयाबीअ जा। पंहिंजो ख़्यालु इहो हूंदो त दुनिया जी वॾी तालीम जी डिग्री हासिल कजे त इहा कामयाबी आहे। पंहिंजो ख़्यालु हूंदो जाइदाद मिल्कियत ज़मीनूं इहे घणियूं हथ करे वठिजनि त उहो माण्हू कामयाबु आहे। पर रब करीम जेका कामयाबीअ जो जेको मेयार ज़िक्र फरमायो आहे उहो क़यामत में ई मालूम थींदो त केरु जहन्नम खां बची जन्नत में दाख़िल थियो। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे शाल जहन्नम खां बचण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। पंहिंजे ज़िक्र सां शुक्र सां पंहिंजो क़ुर्ब रब करीम असांखे नसीब फरमाए। साईं मोहतरम उस्तादुल उलमा साईं मुफ्ती दोस्त अली साहिब जिन जो वालिद मोहतरम अॼु पंहिंजे रब जे हुज़ूर में हाज़िर थियो। असां सभई दुआगो आहियूं त अल्लाह करीम संदन अॻियूं मंज़िलूं आसान फरमाए। शाल रब करीम खेनि जन्नतुल फिरदौस में बुलंद दरजात अता फरमाए। पाण हिकिड़े सुठे उस्ताद जी हैसियत सां ज़िंदगीअ में शागिर्दनि सां प्यार मोहब्बत ऐं अख़लाक़ वारे सुहिणे तरीक़े सां हलिया। दरगाह मुबारक ते या ईअं कॾहिं हिते अचणु थियो साणियुनि मुलाक़ातूं घणियूं डिघियूं कचहरियूं त कोन थियूं, पर जेके बि कचहरियूं थियूं उन्हनि में इहा शाहिदी असां ॾेई सघूं था त पाण हिकिड़नि सुहिणनि अख़लाक़नि जा मालिक हुया। ऐं सुहिणो अख़लाक़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त इन अहसनकुम अहसनुकुम अख़लाक़न, तव्हां सभिनी मां वधीक सुहिणो उहो आहे जंहिंजा अख़लाक़ सभिनी खां सुहिणा हुजनि। जंहिंजा अख़लाक़ जेतिरा सुहिणा आहिनि उहो एतिरो वधीक सुहिणो आहे। असां सभिनी खे इहा कोशिशि करणु घुरिजे। ज़िंदगी अल्लाह करीम ॾिनी आहे ऐं हर कंहिंखे इहो मौक़ो मिलियो आहे त जेतिरी बि ज़िंदगी मिली आहे उनमें केतिरा नेक अमल करे थो, केतिरियूं सुहिणायूं गॾु करे थो त जेतिरी बि ज़िंदगी आहे जेके बि अमल आहिनि सुहिणा हुजनि। क़ुरान करीम में अल्लाह करीम जिते ज़िक्र फरमायो आहे ते उलमाए किराम जो जमे गफ़ीर मौजूद आहे। अल्हम्दुलिल्लाह इन ॻाल्हि खे सुहिणी तरह सां सम्झनि था। अल्लाह करीम फरमायो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। अल्लाह करीम मौत ऐं हयाती इन लाइ ख़लक़िया आहिनि त जीअं तव्हांखे आज़माए त तव्हां सभिनी मां वधीक सुहिणा अमल केरु थो करे। इहो ज़िक्र कोन्हे को किथे बि त घणा अमल केरु थो करे, पर जेके बि अमल हुजनि सुहिणा हुजनि, नेक नियतीअ सां हुजनि, इख़लास सां हुजनि त सुहिणो अमल वधीक काराइतो आहे क़यामत जे ॾिहाड़े। तंहिंजे करे तव्हां सभिनी खे मालूम आहे क़ुरान करीम में आहे अहादीस मुबारका में इहो घणो ज़िक्र आहे त क़यामत जे ॾिहाड़े अमल ॻणिया कोन वेंदा। ईअं कोन आहे त कंहिंजा अमल केतिरा आहिनि, कंहिंजा 1000, कंहिंजा 50,000। अमलनि जी ॻणपका न थींदी, पर अमलनि जी तौर थींदी। तौर थींदी तंहिंजो मतिलबु आहे त जेके बि इहे आहिनि इख़लास खां सवाइ जेके बि आहिनि उहे अमल त कंहिं कम जा कोन्हनि के उहे वज़न में ई कोन ईंदा, रब शल पनाह में रखे। पर जेके बि सुहिणा अमल आहिनि सचाईअ सां आहिनि, इख़लास सां